नौशर फिरोज वॾे वज़ीर जे सलाहकार मुर्तज़ा वाब ऐं कानून जे अॻूणे वज़ीर ज़ियाउल हसन लंजार MPA मुमताज़ अली चांडियो सैयद सरफराज हुसैन शाह PP ज़िले सदर फिरोज जमाली खान अवान जी अॻवानी में प्रेस क्लब में अजाणो ॾिनो वियो। अजाणे में डिप्टी कमिश्नर ऐं कैप्टन रिटायर शाहिद बिलाल राव SSP डॉक्टर फारूक अहमद ADC 1 फयाज़ हुसैन राहू जो ADC 2 ताशफीन आलिम ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे मुर्तज़ा वाब चयो त जमहूरियत जी बहाली ऐं बका में सहाफ़ियुनि जो किरदारु सदाई अहमियत जो वारो रहियो आहे। इन्हनि चयो त जमहूरियत पसंदनि धुरियुनि जो साथ ॾियणु सहाफ़ियुनि तमामु घणियूं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾिनो आहे, पर उन हूंदे बि सहाफ़ियुनि हक़ ऐं सच जो साथ ॾिनो आहे। इन्हनि चयो त विफ़ाक़ सिंध सां ज़्यादतियूं करे रही आहे। बिजली गैस रेलवे में विफ़ाक़ी हुकूमत सिंध ऐं सिंधी माण्हुनि खे नौकरियूं नथियूं ॾिनियूं वञनि, गैस नथी ॾिनी वञे, बिजली बि मुहैया नथी कई वञे। उन्हनि चयो त सहाफ़ियुनि जा मसइला तरजीही बुनियादनि ते हल कया वञनि। उन मौक़े ते अजाणे में MPA मुमताज़ अली चांडियो पारां प्रेस क्लब लाइ 50,000 रुपयनि जो ऐलान कयो। रिपोर्ट फ़कीर मेहर अली बियान नौशर फिरोज।